वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां प्रोफेसर अजमल सावंत खे सिविल अवॉर्ड लाइ नामज़द करण जो ऐलान कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां DIG सखर ऐं SSP खे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त प्रोफेसर अजमल सावंत जो क़त्ल रिवायत न पर जहालत आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां प्रोफेसर अजमल सावंत खे सिविल अवॉर्ड लाइ नामज़द करण जो ऐलान कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां DIG सखर ऐं SSP खे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त प्रोफेसर अजमल सावंत जो क़त्ल रिवायत न पर जहालत आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां प्रोफेसर अजमल सावंत खे सिविल अवॉर्ड लाइ नामज़द करण जो ऐलान कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां DIG सखर ऐं SSP खे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त प्रोफेसर अजमल सावंत जो क़त्ल रिवायत न पर जहालत आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। अवांखे नाज़रीन अपडेट कयूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां प्रोफेसर अजमल सावंत खे सिविल अवॉर्ड लाइ नामज़द करण जो ऐलान कयो वियो आहे। नाज़रीन अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां प्रोफेसर अजमल सावंत खे सिविल अवॉर्ड लाइ नामज़द करण जो ऐलान कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां DIG सखर ऐं SSP खे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु हो त प्रोफेसर अजमल सावंत जो क़त्ल रिवायत न पर जहालत आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। इन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था सखर मां TV न्यूज़ रिपोर्टर नज़ाकत जतोई खां। जी नज़ाकत। जी सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो IBA सखर में जेको आहे कन्वेंशन में शिरकत कई ऐं उते IBA सखर जे VC पारां या जेको आहे सिफारिश कई वई त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत खे जेको आहे अवॉर्ड सिविल अवॉर्ड सां नामज़द करण जे लाइ सिंध हुकूमत पारां सिफारिश कई वञे। ऐं उन हवाले सां जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर पारां जेको आहे तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जो जेको क़त्ल आहे उहो शऊर जो क़त्ल आहे ऐं ही जेको वाक़ियो आहे उहो जहालत सबबु पेश आयो आहे। ऐं सिंध जे वॾे वज़ीर DIG सखर ऐं SSP सखर खे पिणु इहा हिदायत कई त प्रोफेसर अजमल सावंत जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं सिंध जे वॾे वज़ीर इहा पिणु जेको आहे ॻाल्हि कई त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे लाइ जेको अवॉर्ड आहे सिविल अवॉर्ड आहे उन जे लाइ सिफारिश पिणु कई वेंदी। जी ठीकु आहे। नज़ाकत तफ़सील जे लाइ वॾी महिरबानी।